नाज़रीन, जाम शहरों में डाउन टाउन एक्शन कमेटी के अगवाननि मुनव्वर खासकेली, फहद सिद्दीकी, मुनीर चांडियो, इरशाद पंवर, फैसल लगारी, रहम अली शाह ऐं ॿियनि 7 डेवलपमेंट अथॉरिटी जी रहायशी स्कीम डाउन टाउन रेजिडेंसी जे इलाटीज़ जी स्कीम जी बिल्डर ऐं 7 डेवलपमेंट अथॉरिटी जी इंतज़ामिया ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मसइलनि जो ज़िम्मेवार 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो इंतज़ामिया ऐं स्कीम जे बिल्डर खे करार ॾिनो आहे। हिननि चयो त असां समूरा लाटीज़ तक़रीबन सभई रहतूं ॾेई चुका आहियूं। उन बावजूद बिल्डर असांखे कंहिं बि क़िस्म जी डेवलपमेंट, पाणी, बिजली, गैस, रोड, पार्क सां गॾु रजिस्ट्रेशन बि नाहे ॾिनी वई। कुझु अलाटीज़ खे जाली रजिस्ट्रेशन ॾिनी वई आहे जेका कंहिं बि कम जी नाहे। रेवेन्यू जाम शोरो वारा इहो चई वापसि कनि था त स्कीम ते पाबंदी आहे। अॻु बि एहतजाज करे चुका आहियूं पर तदारक नथो कयो वञे। हिननि चयो त असां पंहिंजी ज़िंदगी जी जमा पूंजी हिननि प्लाटनि ते लॻाई आहे पर बिल्डर सवाइ आसरनि जे कुझु बि नाहे ॾेई सघियो। असीं हाणे बिल्डर जे मेन ऑफिस ऐं प्रेस क्लबनि अॻियां एहतजाज कंदासीं। हिननि आला इख्तियारनि खां ॼाणायल मामले जो नोटिस वठी बिल्डर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे।